माण्हू मिड़ेई न माण्हू पखी बिड़ोई न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोए बहार अची। सदाहया दादा मूरज मंगनाणी असांजी संस्था जो चेयरमैन हो। साल 2000 में दादा मोती प्रकाश सां ऐं मूं सां गॾिजी करे सिंधी संगत संस्था जो NGO जो पायो विधो। दादा खे 50 सालनि खां वधीक दुबई में थी विया हुआ, इन जे करे उहो हर बिज़नेसमैन सिंधीअ खे सुञाणंदो हो। असांखे हुनजी उहा ॻाल्हि ॾाढी वणी त जॾहिं जॾहिं असीं सिंधी प्रोग्राम कंदा हुआसीं, पंहिंजो सालियानो जलसो कंदा हुआसीं दुबईअ में, त हू असांखे उन्हनि सिंधियुनि जो ॾसु ॾींदो हो, पैसे ॾोकड़ चाहे स्पॉन्सरशिप जे लाइ, जिन खे सिंधियत लाइ थोरो घणो प्यार बि हो ऐं जज़्बो हो मन में। साल 2007 में दादा खे चयमि त टीवीअ ते उर्दू प्रोग्राम पियो अचे, संस्कृत प्रोग्राम पियो अचे, त सिंधी छो न असीं इन जे लाइ कोशिशि करियूं, सभिनी खे ख़त लिखूं। चई हा हा बिल्कुलु करियूं, ऐं छो न असीं दादा ॼेठमलाणीअ सां कॉन्टेक्ट करियूं। हुन जे दिलि में सिंधी ॿोलीअ लाइ प्यार ऐं इज़त हुई। पंहिंजी ॿोलीअ खे वधाइण लाइ, सुञाणप खे बचाइण लाइ हुन हर सिंधी कलाकार, हर कोशिश खे सदाईं साराहियो ऐं मदद कई। केतिरियूं अख़बारूं, इश्तिहार वग़ैरह ॾिनई। दादा सदाईं मंदरनि, टिकाणनि ऐं संतनि खे पैसा ॾियण जे बदिरां पंहिंजी ॿोलीअ जे वाधारे लाइ हमेशह कमु कंदो रहियो। दादा जे ख़्याल में त घणेई माण्हू मंदरनि, टिकाणनि, संतनि खे शेवा करण लाइ पिया दान ॾियनि, पर पंहिंजी सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ मुश्किल ई माण्हू कंड छोड़ीनि था ऐं हथ वधाइनि था। दुबईअ में जॾहिं बि कल्चरल प्रोग्राम थींदा हुआ त हुन जे ॿिए ॾींहं ते सभिनी कलाकारनि खे पंहिंजे घर मानीअ ते घुराईंदो हो ऐं शहर जे मुअज़्ज़िज़ महिमाननि खे बि कोठ ॾींदो हो, जीअं हिक ॿिए सां हू मिलनि ऐं उन्हनि खे ॿिया पाण सुठा कम कारियूं, संगीत जा प्रोग्राम मिलनि। 1954 में दादा मूरज दुबईअ में हिकु असिस्टेंट जे रूप में आयो हो, पर पंहिंजी महिनत, लगन ऐं कोशिश सां हिन कंपनी खे एतिरो त वधायो जो अॼु हुनजी ऑफिस शहर जे विच कुंड ते कॉस्मॉस जी मशहूरु ऑफिस थी पई ऐं हू हुनजो चेयरमैन बणियो। दुबईअ जे इंडियन हाई स्कूल ऐं इंडियन क्लब जो हू चेयरमैन पिणु बणियो। इहे बिल्डिंगूं 1960 में हिते ठहियूं हुयूं। दुबईअ में केतिरा ई चेटीचंड जा प्रोग्राम करायईं ऐं चेटीचंड जे प्रोग्रामनि में असीं सिंधी संस्था जे ज़ेर साए हेठि सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जा केतिरा ई यत्न कयईं। दादा केतिरनि ई सिंधी संस्थाउनि जी मदद कई ऐं आदिपुर में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी खे ख़ासि मदद ॾिनी। उते हिकिड़ो स्कूल साधू हीरान जे नाले सां पिणु खोलियो वियो, जंहिंमें बि हुन काफ़ी पैसे जी मदद कई। दादा आदिपुर में पंहिंजो हिकिड़ो बंगलो ठारायो हो, जिते हू वैकेशन में वञी रहंदो हो। उते हुन हिकिड़ी इस्पताल पिणु खोली, जेका हुन जे पुटु चंद्र मंगनाणीअ हाणे अपग्रेड करे उनखे शानदार हॉस्पिटल ठाराई आहे ऐं उनजो नालो आहे मूरज मंगनाणी हॉस्पिटल। दादा मैत्री मंडल जो आदिपुर में 4 साल प्रेसिडेंट पिणु रहियो। दादा केतिरनि ई सिंधी संस्थाउनि जी मदद कई ऐं अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा सां हू ख़ासि जुड़ियल हो। दादा सिंधु नगर यानी उल्हासनगर में सिंधु यूथ सर्किल खे बि काफ़ी मदद कई आहे ऐं इन जे करे ई हू एतिरो वॾो सुहिणो कमु करे रहिया आहिनि। लाइब्रेरी ठाही अथनि, सिंधी किताब आहिनि ऐं ॿिया बि सुहिणा सुहिणा कम उते थी रहिया आहिनि। असांखे नाज़ आहे दादा मूरज ते, जंहिं सचुपचु त पंहिंजी दिलि सां सिंधी ॿोलीअ लाइ घणो ई कमु कयो ऐं अॼु सॼी जातीअ खे हुन ते वॾो फ़ख़ुरु आहे। असांखे सदाईं दादा मूरज मंगनाणी यादि रहंदो, जंहिं असांजी हर मुमकिन कोशिशि कई सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जी। अहिड़ा माण्हू सालनि में पैदा थींदा आहिनि।